शागिर्दियाणी इस्लाम क़बूल करे शादी करे छॾी आहे। ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही असां लाइन ते मौजूद आहे। जी महबूब। जी मकली तव्हां हफ़्तो अॻु में ठटे जी रहवासन जेका आहे हिंदू शागिर्दियाणी आहे जेका पायल देवी उनजे अगवा वारो मामिलो साम्हूं आयो आहे। उनजे अगवा जो केस मकली थाणे ते दाख़िल आहे जंहिंमें जेको उनखे अगवा कंदड़ जेको इल्ज़ाम हेठि आयल आहे कामरान सूमरो उनजो भाउ अमजद समेत 3 ॼणा गिरफ़्तार आहिनि। पुलिस वटि गिरफ़्तार आहे। उन मामले जी जांच हलंदड़ हुई पर अॼु नई डेवलपमेंट साम्हूं आई आहे। पायल देवी आहे उहा जेका आहे सिंध हाई कोर्ट में पेश थी आहे। सिंध हाई कोर्ट में हिकु पिटीशन दाख़िल कराई आहे पंहिंजे मुड़ुसु कामरान सूमरो सां गॾु ऐं हुन दावा कई आहे। हुनजे कागज़ पत्र दाख़िल ॾेखारिया आहिनि। लसबेला बलोचिस्तान जे हिकु मदरसे जे ज़रिए हुन बाज़ाब्ता तौर ते इस्लाम क़बूले छॾियो आहे ऐं इस्लाम क़बूलनि खां पोइ कामरान सूमरो जेको टीचर रहियो आहे ताईं ठटे जे खानगी स्कूल में हुनखे तइलीम ॾियारींदो रहियो आहे। उन सां बाज़ाब्ता तौर ते शादी करे छॾी आहे। हुनजो जेको पायल देवी पंहिंजो नालो जेको आहे नओं तब्दील करे नूर फातिमा जेको आहे ज़ाहिर कयो आहे। नूर फातिमा रखी छॾियो आहे जंहिंखां पोइ सिंध हाई पिटीशन दाख़िल कराई वई आहे जंहिंमें पंहिंजे वारसनि खे ऐं ठट्टो पुलिस खे ठट्टो खे धुर ॼाणण जी जणायो वियो आहे त उन्हनि खे जेको आहे जानी ख़तरो थी सघे थो तंहिं करे उनखे तहफ़्फ़ुज़ ॾियारी वञे। हफ़्तो अॻु में पायल देवी जेका मकली तां जेका पुरसापुर ते ग़ाइब थी वई जंहिंजे वारसनि सदु जेको वालिद आहे मंगूमल उनजे तरफ़ां मकली थाणे ते संदसि अगवा जो केस कामरान सूमरो जेको उनजो टीचर रहियो आहे उनजे ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। पायल देवी इंटर पास करण खां पोइ इंट्री जी टेस्ट जी तयारी करे रही हुई। सिंध यूनिवर्सिटी में उनखे दाख़िला वठणी हुई जंहिंखां पोइ हफ़्तो अॻु में उहा ग़ाइब थी वई जंहिंजे बारे में ॿुधायो वियो आहे त उनजे वारसनि ॿुधायो त मकली जे हिकु खानगी स्कूल में इंट्री जी टेस्ट जी तयारी करे रही हुई त कामरान सूमरो नाले हिकु नौजवान आहे जेको उन टीचर रहियो आहे उनखे अगवा करे वियो आहे। पर अॼु नई डेवलपमेंट साम्हूं आई आहे त हुन बाज़ाब्ता तौर ते इस्लाम क़बूल करे लसबेला जे हिकु मदरसे जे ज़रिए हुन इस्लाम क़बूलनि खां पोइ शादी करे छॾी आहे कामरान सूमरो सां। सिंध हाई कोर्ट में हुन अहिड़ी पिटीशन बि दाख़िल करे छॾी आहे जंहिंखां पोइ हुनजे अगवा बाबति जेका ॼाणायल मामिलो आहे इल्ज़ाम लागू कया पिया विया उहो मामिलो हुनजो ड्राफ्ट थियो आहे जॾहिं त हुनजे वारसनि अॼु बि हैदराबाद पहुची थियो आहे। हुनजी चवण आहे त इल्ज़ाम आहे त हुनखे हाणे जांच कंदड़ आहे हिन मामले जी जेका गैर जानेदार जांच कनि हफ़्ते ताईं संदन नियाणी ग़ाइब रही उन खां पोइ हुनखे मंज़रिआम ते आंदो वियो आहे। पुराणे तारीख़ में जेको आहे हुनजी इस्लाम क़बूले ऐं शादी जेका ॾेखारी वई आहे तंहिं करे उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ात आहे। बहरहाल हिन वक़्तु जेको मामिलो अदालत ताईं पहुची चुको आहे। अदालत जेका आहे नोटिस जारी करे छॾिया आहिनि SSP ठट्टो ऐं ॿियनि खे ईंदड़ शुरूआती। वरी महिरबानी नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। मकली मां हफ़्तो अॻु अगवा ॼाणायल शागिर्दियाणी इस्लाम क़बूल करे शादी करे छॾी आहे। महबूब बिरोही असांखे हुनजा तफ़सील ॾिना। ॿी ख़बर असां शेयर कंदासीं। नाज़िन सैफ मेडिकल कॉलेज जी रजिस्ट्रेशन